ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचालियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। ठुल खां रिपोर्ट कर रहा है मोहम्मद शरीफ खोसो। ठुल जे मूसा अलाहाबाद शाख टेल बचड़ो हेड जो मेन पुल टुटण सबब काफ़ी गुटन के मिलाईंदड़ मेन रस्तो बंद। इलाके जा रहवासी सख्त परेशान। ॻोठ हाजी मेवो खान खोसो, ॻोठ हाजी मीरण खान खोसो, ॻोठ हाजी मोहम्मद उमर खान कुंडराणी, ॻोठ मोहम्मद खान बंगलाणी, ॻोठ मीर फ़खरुद्दीन खान खोसो, ॻोठ मीर शहाबुद्दीन खान खोसो समेत काफ़ी ॻोठाणनि जो पाण में अचण वञण वारो रस्ते जो मेन पुल टुटण सबब ठुल शहर ईंदे ऐं वेंदे मुख़्तलिफ़ रस्तनि खां गुज़रण जे करे शागिर्द मरीज़ बुज़ुर्ग वॾी तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। उन मौक़े ते ॻोठाणनि मोहम्मद इसाक़ खोसो, सद्दाम हुसैन खोसो, ग़ुलाम यासीन, हुसैन बख्श, मुरीद खान, बहादुर अली, मोहम्मद कासिम ऐं ॿियनि चयो त असीं MNA मीर एजाज़ खान जखराणी, जैकबाबाद MPA ठुल डॉक्टर सोहराब सरकी, DC जैकबाबाद खे अपील था करियूं त असांजे मुख़्तलिफ़ ॻोठनि खे मिलाईंदड़ पुल खे जल्द खां जल्द तामीर कराए वञे। असीं हिन वक़्तु वॾी तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं।